सिंध जी मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में पढ़ंदड़ वारा वासी नौजवान शागिर्दनि तरफ़ां वारा प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो आहे। अचो त साणनि ॻाल्हि ॿोल कयो त हुननि जो छा चवणु आहे। एजुकेशन कमीशन तरफ़ां तक़रीबन 16 अप्रैल ते ऐलान कयो वियो ट्विटर जे ज़रिए त पूरे पाकिस्तान जे अंदरि ऑनलाइन क्लासिस हलाया वेंदा। उन्हनि में कुझु दावाऊं कयूं हुयूं त असांखे इंटरनेट कनेक्शन बहितरीनु करे ॾिना वेंदा। जेके इंटरनेट कंपनीज़ आहिनि, इहे टेलीकम्यूनिकेशन कंपनीज़, उन्हनि सां ॻाल्हाए करे कनेक्शन बहितर कयो वेंदो, ॿियो तालीम बंडल ॾिना वेंदा, यूनिवर्सिटियुनि खे हिन में एतमाद मथे हूंदो। पर अॼु तक़रीबन ॿियो महीनो थी वियो आहे क्लासिस खे, पर उन कंहिं बि दावा ते पूरा न लही सघिया। ऐं जेके बि असांजा रूरल एरियाज़ आहिनि या अर्बन एरियाज़ बि अचनि था, उन्हनि में बि इंटरनेट जो तमामु घणो मसइलो रहे थो, ऐं जंहिंजे करे तक़रीबन 70% स्टूडेंट पंहिंजा ऑनलाइन क्लास नथा वठी सघनि। क्लासिस खे 2 ॾींहंनि गुज़रण बाद उन्होंने ॻरी फीसूं वठण जो हिकिड़ो नोटिफिकेशन जारी कयो आहे, जिन में असांखो लैब फीस वरिती थी वञे, उनखे अलावा असांखो प्रैक्टिकल चार्जिस वरिती थी वञनि, ट्रांसपोर्ट फीस वरिती थी वञे। हाणे जॾहिं असां उहे शब्द शयूं यूज़ ई नथा कयूं त असांखो छा जी फीस वरिती थी वञे। ऑनलाइन क्लास जे अंदरि सुबुह जो 8 बजे खां शाम जो मंझंदि जे 1 वॻे ताईं क्लास हलाए था वञनि। हाणे अगरि असां साइंटिफिक व्यू खां ॾिसूं त असां जेकॾहिं ईयरफोन्स कननि में लॻायूं था, असांजे ईयर ड्रम जे करे उन्हनि खे नुक़सानु पुॼी सघे थो। जेकॾहिं असीं एतिरो 5 घंटा 6 घंटा जेकॾहिं असां मोबाइल जी नंढी स्क्रीन खे ॾिसंदा, असांजी अखियुनि खे नुक़सानु पुॼी सघे थो। ऑनलाइन क्लासिस वठण को इन मौसम में ठीकु लॻे थो। 80% रिमोट एरिया आहिनि, का में 2G सिग्नल आहिनि। बलोचिस्तान में जबलनि ते वेही शागिर्द क्लासिस था वठनि। हीअं माण्हू हिन में मुस्तक़बिल में अॻिते वधी सघे थो। ऑनलाइन क्लासिस वठी जबलनि ते चढ़ी करे हिकु एहतजाज करे माण्हू तकलीफ़ सां मथे चढ़नि था, ऐं उन्हनि खे नए सिग्नल आहिनि, वरी उन्हनि जे मथां वरी फीसूं था वठनि। हिन में एसिन में HEC जे ऑफिसरनि खां इहो पुछियो वञे त तव्हां एसिन में वेही करे ग़रीबनि जा फ़ैसिला कीअं था करे सघो। बराए महिरबानी ऑनलाइन क्लासिस बंदि कया वञनि, फीसियुनि खे बंदि कयो वञे, फीसियूं न वठी वञनि। तव्हां ॾिसी सघो था, अगरि रिसिप्ट कढंदव त 31,000 रुपया मिसाल अगरि कंहिंजी फीस आहे त उन में डिस्ट्रीब्यूशन हूंदी आहे, त ट्यूशन फ़ी, ट्रांसपोर्ट फ़ी, लैब फ़ी। त हिननि वरी छा कयो आहे, सिर्फ़ु ट्यूशन फ़ी 31,000 करे छॾी आहे। हूअं बि त 14,000 ई, त हाणे सिर्फ़ु 31,000 ई ख़ाली ट्यूशन फ़ी ठही आहे। सरासर नाइंसाफ़ी आहे शागिर्दनि सां। जेको यूनिवर्सिटी में स्टूडेंट रहे थो, उहो उन रहण सां इहो थींदो आहे त उहो ट्रांसपोर्ट इस्तेमालु कंदो आहे, हॉस्टल इस्तेमालु कंदो आहे, जंहिंसां हुनजी इलेक्ट्रिसिटी वग़ैरह बिल ईंदो आहे। जॾहिं उहे शयूं आहिनि ई कोन, सभु शागिर्द घरनि में वेठा आहिनि, त इहे ॻरियूं फीसूं छाजियूं आहिनि। तव्हां सिर्फ़ु ट्यूशन फ़ीस रखो, सा बि मुनासिबु। तमामु घणो इशूज़ आहिनि फीस जो। कोविड-19 हले थो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। माना असां वटि एतिरी मतिलबु न आहिनि, शयूं न आहिनि जेके असां अफोर्ड करे सघूं उन्हनि खे। यूनिवर्सिटी खे एॾियूं वॾियूं जंहिं जॻह ते 14,000 फीस आहे, उन जॻह ते 34,000 असांजी फीस रखी वई आहे। माना तमामु ॻरियूं फीसूं रखियूं आहिनि। असांजो इहे एहतजाज आहे जेको हेक जे ख़िलाफ़ु आहे। हेक असां शागिर्दनि सां तमामु घणो ज़ुल्म करे थी। ऐं उनखां अलावा इहो बि चयो त उन्हनि जे मथां ॻरियूं फीसूं बि जेके आहिनि विधियूं आहिनि, जेके ग़रीब शागिर्द उनखे अफोर्ड नथा करे सघनि। उन मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते वज़ीर आज़म पाकिस्तान हिन मामले जो नोटिस वठी साणनि इंसाफ़ करे ॿी सूरत में पूरे पाकिस्तान में एहतजाज कया वेंदा। कैमरामैन अरमान छुटो सां गॾु अयाज़ चांडियो, टाइम न्यूज़ वार।